Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. क्लासिक एग्जाम्पल बनेगा। ये केस रिजॉल्व होगा। हमने एक कसूर से और एक गुजरांवाला से जो रिनाउंड अच्छे पुराने फुड ट्रैकर्स आपको बुलाया, उनके जरिए हमें एक क्लू मिला। लाहौर के गुजरपुरा वाले इलाके में औरत के ॿारनि आॾो लॼलुट जो निशानो बणाईंदड़ वेशी जवाबदार कानून की पकड़ में न अची सघिया। औरत सां लॼलुट की तस्दीक वारी मेडिकल रिपोर्ट पुलिस के मिली वई। मोटरवे ते ॿारनि आॾो औरत के लॼलुट जो निशानो बणाइण वारे केस में 7 शकी माण्हुनि जा DNA कराया विया। वाक़े खां पोइ पंजाब पुलिस मोटरवे जो कंट्रोल संभाले वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त कानून लागू कंदड़ इदारनि ॿेले मां औरत खां फुर थियल मुंडी ऐं घड़ी हथ करे वरिती। वाक़े वारे हंध वटि हथ आयल शयुनि मां जांच में अॻु भराई जी उम्मीद। जियो फेंसिंग ज़रिए भी जवाबदारनि की ॻोल्हा जारी। नवाज़ लीग की मरकज़ी तर्जुमान मरियम औरंगज़ेब CCPO लाहौर उमर शेख के हटाइण जो मुतालबो कंदे चयो आहे त मज़लूम औरत लाइ तकरारी बयान ॾींदड़ ऑफिसर की नौकरी मां फारिग कयो वञे। वाक़े जी अदालती जांच कराए जवाबदारनि खे सख़्त सज़ा मिलणु घुरिजे। केस में दहशतगर्दी जा कलम शामिल करण जो भी मुतालबो। कानूनी इंसाफ़ बाबति क़ौमी असम्बली की स्टैंडिंग कमेटी मोटरवे ते औरत सां लॼलुट वारे वाक़े ते सेक्रेटरी कम्युनिकेशन IG मोटरवे ऐं CCPO लाहौर के तलब करे वरितो। कमेटी चेयरमैन रियाज़ फतियाना चयो आहे त शहरियुनि खे तहफ़ुज़ मुहैया करण रियासत की ज़िम्मेवारी आहे। मोटरवे मार्च में फ़ाल थी वियो, उते अञा ताईं पुलिस छो मुक़रर न कई वई आहे। नफ़ीसा शाह वाक़े की मज़म्मत कंदे चयो त CCPO लाहौर जो बयान मुतासिर औरत की तज़लील के बराबर आहे। कमेटी तरफां कराची में नीगरी मरवा के ज़्यादती जो निशानो बणाइण वार बेदर्दी सां क़त्ल करण वारे वाक़े की भी मज़म्मत। गडियल मफ़ादनि वारी काउंसिल के करे सॼो कम रुकियल आहे। ये माण्हू आदमशुमारी जा नतीजा दबाए वेठा आहिनि। सिंध हाई कोर्ट तरफां आदमशुमारी के नतीजन जो नोटिफिकेशन जारी न थियण ते कावड़ जो इज़हार। ॿुधणी दौरान जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स ॾींदे चयो त आदमशुमारी जा हतमी नतीजा जारी न थियण सबबि मकानी चूंडूं रुकियल आहिनि, त पोइ छा रुकियल हुजनि। इलेक्शन कमीशन के स्पेशल सेक्रेटरी चयो त नयन तक बननि लाइ आदमशुमारी के नतीजन जो ऐलान थियण ज़रूरी आहे। वज़ीर आज़म ऐं क़ौमी असम्बली सूधो ॿियनि वाॻियल इदारनि खे ख़त लिखिया। नतीजन जो ऐलान त थियो, पर नोटिफिकेशन अञा ताईं जारी न कयो वियो आहे। अदालत CCI इजलास ऐं आदमशुमारी के नतीजन बाबति रिपोर्ट तलब कंदे चयो आहे त ॿुधायो वञे त CCI के हतमी नतीजा जारी करण लाइ केतिरो वक़्तु घुर्बल हूंदो आहे। कणक सूबा इस्तेमाल कंदा त सब्सिडी भी सूबाई हुकूमतूं ॾियनि। वफ़ाक़ी सरकार तरफां परले मां कणक घुराइण ते ॾिनल सब्सिडी सूबनि खां वापसि वठण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म इमरान ख़ान की सदारत हेठि अहम इजलास दौरान कणक जा मुनासिब अघ तय करण लाइ कमेटी जोड़ी वई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे त ॿाहिरां घुरायल कणक जी ट्रांसपोर्ट सूदो ॿिया ख़र्च भी सूबाई हुकूमतूं अदा कंदियूं। वफ़ाक़ी सरकार पंहिंजे फ़ैसिले खां सूबनि खे आगाह करे छॾियो। सिंध हुकूमत कोरोनाई बरसात मुतासिरनि में रोक रक़म विरहाइण जो फ़ैसिलो करे वरितो। चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह की सदारत हेठि इजलास में बरसात मुतासिर ज़िलनि में मुतासिरनि जा अंग अखर गॾु करण लाइ कमेटी क़ाइमु। कमेटी खे 3 ॾींहनि अंदरि DCs खां अंग अखर वठी रिपोर्ट पेश करण की हिदायत। इजलास में ब्रीफिंग दौरान ॿुधायो वियो त नादरा BISP ऐं पोलियो वर्कर्स की रजिस्ट्रेशन ज़रिए डेटा हासिल कई पई वञे। चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह चयो त बजट में मुआशरती तहफ़ुज़ लाइ 34 अरब रुपया रखिया विया आहिनि। सिंध बैंक ज़रिए स्माल इंडस्ट्रीज़ की बहाली लाइ आसान किस्तनि ते कर्ज़ ॾिना वेंदा। बजट में चांवरनि की पोखी बहितर बणाइण, भाण की फ़राहमी ऐं ज़रई दवाऊं ॾियण लाइ 1-1 अरब रुपयनि जा फंड्स रखिया विया आहिनि। डॉक्टर माहा शाह की कबरकुशाई ते को भी एतराज़ नाहे। कराची की मकामी अदालत डॉक्टर माहा की कबरकुशाई ऐं ॿीहर पोस्टमार्टम लाइ दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। लिखत में फ़ैसिलो जारी। फ़ैसिले में चयो वियो आहे त कानून मूजिबि अदालत जांच में मुदाख़लत नथी करे सघे। डॉक्टर माहा की कबरकुशाई ऐं पोस्टमार्टम कानून मूजिबि कयो वञे। अदालत में दाख़िल थियल दरख़्वास्त में पुलिस मौक़िफ़ इख्तियार कयो हो त डॉक्टर माहा के खाॿे पासे खां मथे में गोली लगी ऐं साॼे पासे खां पार थी वई। फरियादी की दरख़्वास्त आहे त डॉक्टर ग़लत रिपोर्ट ॾिनी आहे। संदसि मौक़िफ़ की तस्दीक लाइ डॉक्टर माहा की कबरकुशाई, पोस्टमार्टम ऐं वधीक तिबी मुआनो बि कयो वेंदो।
इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस सत्तर मिनुल्लाह समूरनि अदालतुनि जी फॉरेंसिक ऑडिट कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान ज़रिए 2015 खां 2020 ताईं अदालतुनि जी ऑडिट कराइण जो नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में हाई कोर्ट जी समूरनि ब्रांचिस के सुभाणे ताईं रिकॉर्ड रजिस्ट्रार ऑफिस के मुहैया करण जो हुकुम। बहरिया टाउन मलीर की ज़मीन लीज़ से ॾियण की इजाज़त लाइ सुप्रीम कोर्ट में दरख्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख्वास्त में बहरिया टाउन इंतजामिया मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त सुप्रीम कोर्ट में 460 अरब रुपया जमा कराइणा आहिनि। कुछ किस्तूं जमा करायूं आहिनि ऐं वधीक जमा करायूं वेंदियूं। अदालत में जमा करायल 57 अरब 35 करोड़ रुपयनि जी ज़मीन लीज़ से ॾियण जी इजाज़त ॾिनी वञे। लीज़ न मिलण सबबि ख़रीदारनि जा हक़ मुतासिर थी रहिया आहिनि। दरख्वास्त में सिंध हुकूमत खे ज़मीन लीज़ से ॾियण जो हुकुम जारी करण जी इस्तदा। पीपल्स पार्टी सेनेटर रहमान मलिक अमरीकी औरत सिंथिया रिची खिलाफ केस दाख़िल करण लाइ इस्लामाबाद के आपारा थाने ते दरख्वास्त दाख़िल कराए छॾी। रहमान मलिक तरफां अमरीकी औरत खिलाफ फौजदारी एक्ट तहत केस दाख़िल कराइण जो मुतालबो। दरख्वास्त में चयो वियो आहे त सिंथिया रिची रहमान मलिक मथां तकरारी ऐं कूड़ा इल्ज़ाम लगाया। इल्ज़ामनि जो मक़सद पीपी सेनेटर जी साथ खे छीयो रसाइण आहे। साज़िश में रहमान मलिक जा मुखालिफ़ अमरीकी औरत जो साथ ॾेई रहिया आहिनि। बरसात मुतासिरनि खे खेमा मच्छरदानियूं राशन ऐं माल लाइ चारो मुहैया करणो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास दौरान सिंध में ताज़नि बरसातुनि सबबि थियल नुक़सान ऐं मुतासिरनि जी सहायता लाइ उपाउनि ते गौर। वॾे वज़ीर चयो आहे त मीरपुर ख़ास ऐं हैदराबाद लेफ्ट बैंक जा ज़िला सख़्त मुतासिर थिया आहिनि। असांखे मुतासिरनि जी मदद ऐं बहाली करणी आहे। लाइव स्टॉक खाते खे थर, सांगड़, बदीन ऐं उमरकोट ज़िलनि में अवाम खे सहूलियतूं तोड़े माल जो चारो मुहैया करण जी हिदायत। सिंधु दरिया में बोर्ड के वहकरनि में लात जारी। गुड्डू बैराज वटि सिंधु जो मथां वहकरो 4,26,000 ऐं हेठां वहकरो 3,95,648 क्यूसेक रिकॉर्ड। सखर वटि सिंधु दरिया में मथां वहकरो 4,89,550 ऐं हेठां वहकरो 4,46,500 क्यूसेक रिकॉर्ड। कोटली बैराज वटि दरियाई वहकरनि में वाध जारी। मथां वहकरो 2,13,565 ऐं हेठां वहकरो 2,06,518 क्यूसेक रिकॉर्ड। सिंधु में चाड़बाग किंगरी तालके जो कच्चो मुकम्मल तौर बुॾी पियो। कच्चे में 100 खां वधीक ॻोठ दरियाई पाणी हेठि अचण बाद ॻोठाणनि तरफ़ां घर ख़ाली करे पके ॾांहुं मुंतक़िल थियण जो सिलसिलो जारी। पीरगोट भरिसां ॿेड़ी ऊंधी थियण वारे अफ़सोसनाक वाक़े जे हवाले सां इंतज़ामिया कच्चे वासनि खे ॿेड़ियूं मुहैया न कयूं। कच्चे वासनि में ख़ौफ़ जी लहर। नवाब अली मोहम्मद भरिसां कच्चे जा 20 ॻोठ पाणी हेठि अची विया। दरियाई पाणी 500 एकड़ खां वधीक इराज़ी ते पोखियल वोण, गुआर, बसर ऐं ॿिया फसल ॿोड़े छॾिया। इंतज़ामिया तरफ़ां उपाउ न वठण सबबि कच्चे वासी पंहिंजी मदद पाण तहत पके ॾांहुं मुंतक़िल थियण लॻा। दादू ज़िले में कच्चे जा 15 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। इंतज़ामिया तरफ़ां मदद न करण सबबि कच्चे वासी पंहिंजी मदद पाण तहत पके ते मुंतक़िल थियण लॻा। केतिरा ई ख़ानदान कच्चे में फाथल। दादू मोरो पुल ते दरियाई वहकरनि में चाड़ बाद मुंदर शहर के पानी जो घेरो। एलएस बंद ते चाड़ बाद पंपिंग स्कीम जा दर लुढ़ी विया। आपाशी अमले तरफ़ां बंदनि जे दरनि खे मिटी सां भरण जो कमु जारी। थारूशाह भरिसां ज़मींदार बचा बंद के घारो पवण जे नतीजे में 5 ॻोठ पाणी हेठि अची विया। घारे जो पाणी ॻोठ गुलाम नबी सहतो, करीम बख़्श सहतो, अब्दुल मजीद सहतो ऐं ॻोठ मीरल पंवर में घरनि अंदरि दाख़िल। समेकड़नि ते बीठल फसल बि ॿुॾी वियो। आपाशी अमलो ऐं ॻोठाणा गॾियल कोशिशुनि सां घारो ॿधण में रुधल। नौकोट भरिसां LBOD के लगल 2 घारा ॿधिजी न सघिया। आपाशी अमलो सिम नाले के RD 286 वटि लॻल 150 फुट ऐं RD 287 वटि लॻल 300 फुट घारो बंदि करण में नाकाम। कार जी कड़ लॻाइण ऐं मिटी जे बाचकनि सां घारो ॿधण वारो कमु सुस्त रफ़्तारी जो शिकार। नौकोट जे 4 खां वधीक कॉलोनीज़ ऐं थर जे बैराजी इलाइक़नि में 50 खां वधीक ॻोठनि मां पाणी निकाल न थियण सबबि केतिरा ई घर तबाह।
मुख्य रोड पानी हेठि अचण सबबि उमरकोट ऐं कुंडरी विच में ट्रैफ़िक 2 ॾींहनि खां मुअतल। रस्तनि ऐं शाख़ुनि जे किनारनि ते दरअसल समय मुतासिर हुकूमती इमदाद जा मुंतज़िर। ख़ैमनि में तरसाल मुतासिरनि खे बि राशन ऐं पीअण जो पाणी न मिलियो। गढ़ी खेरो भरिसां सिमशाक खे लॻल 3 घारा 17 ॾींहं गुज़रण बावजूद बंदि न थी सघिया। सिमशाक के ॻोठ रेहान जमाली वटि लॻल 70 फुट ऐं ॻोठ उमेद अली जुणेजो वटि 100 फुट जे 2 घारनि जा हाञा जारी। आबपाशी खाते इंतज़ामिया में तकरार सबबि ॻोठनि मां पाणी निकाल न कयो वियो। SDO एग्रीगेशन चयो आहे त पाणी निकाल कराइण इंतज़ामिया जो कमु आहे। ज़िले इंतज़ामिया पाणी निकाल नथी करे त असां छा था करे सघूं। आबपाशी अमलो सिमशाक खे लॻल घारा ॿधण में बि नाकाम। उमरकोट में बरसात ऐं घारनि सबबि घर तबाह थियण बाद दरबदरी जा ॾींहं घारींदड़ मुतासिरनि जो सबुर जवाब ॾेई वियो। मुतासिरनि अलावाला चौक ते धरनो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। धरने सबबि कराची, हैदराबाद, मिरपुरख़ास ऐं सामारो ॾांहुं ईंदड़ वेंदड़ गाॾियूं केतिरी देरि ताईं बीठल रहियूं। मुतासिरनि दाहियो आहे त हिक पासे सदन घरनि मां अञा ताईं पाणी निकाल न थियो आहे, ॿिए पासे ख़ैमनि में तरसियल माण्हुनि खे बि राशन ऐं पीअण जे पाणी सूधो बुनियादी सहूलियतूं न पियूं ॾिनियूं वञनि। मुतासिरनि तरफ़ां रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन शुरू न थियण ते ॿीहर धरनो हणण जो चिताव। जिला इंतजामिया की नाअहली है और ये पहली दफ़ा नहीं हुआ। पिछले साल भी ये कॉलोनी डूब गई थी, हैदराबाद डूब गया था। ये वासा हो हमारे जिला इंतजामिया हो, ये मुकम्मल तौर पे ब्लॉक हो चुकी है, नाअहल है ये। नहीं रहा था, मेरा बच्चा जा रहा था रास्ते से, वो फिसल के गिर गया, जा नहीं रहा था, नहा नहीं रहा था मेरा बच्चा। कोई काम नहीं कर रहे, कुछ नहीं है। कीमती जानों से माँ बाप अपने जा रहे हैं। 4 बच्चों की यहाँ मौत हो चुकी है। हैदराबाद की फातिमा जिना कॉलोनी में नीगर बरसाती पानी में बुरी वजन बारे वाक़े ते रहवासी सरापा एहतजाज पड़ल। फातिमा जिना कॉलोनी, महर कॉलोनी भरपासे जे इलाइक़नि जे रहवासियुनि तरफ़ां इंतज़ामिया ख़िलाफ़ मुज़ाहिरो। हथनि में बैनर्स ऐं प्लेकार्ड खियल मुज़ाहिरीन तरफ़ां नीगर जे बुरी फौत थियण बारे वाक़े जे ज़िम्मेवार इंतज़ामिया क़रार। रहवासियुनि चयो आहे त 17 ॾींहं गुज़रण बावजूद इंतज़ामिया केतिरनि इलाइक़नि मां बरसाती पाणी निकाल न कयो आहे। नतीजे में 2 ॾींहं अॻु नीगर जे बुरी फौत थियण वारो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। वाक़े जी ज़िम्मेवार इंतज़ामिया आहे। रहवासियुनि तरफ़ां बरसाती पाणी निकाल करण ऐं इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई न थियण जी सूरत में रोड ब्लॉक करण जो चिताव। गढ़ी खेरो भरिसां ॻोठ मोहम्मद ख़ान उमराणी में रांदि खेॾण दौरान मुबैना तौर गोली लॻण जे नतीजे में नीगर मारिजी वियो। वारसनि जो चवणु आहे त नीगर साजिद उमराणी लोड थियल बंदूक सां रांदि खेॾी रहियो हो त ओचितो गोली छुटी वई ऐं छुरा खेसि सीने में लॻा। पुलिस ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले करे छॾियो। वाक़े जी जांच जारी। आज 2 महीने होने को आ रहे हैं कि हमारे गुरु का कुछ पता नहीं चल रहा, कोई उसका आता पता नहीं चल रहा। हमारे साथ बहुत जुल्म, हम कोर्ट के धक्के खा खा के हम थक गए, कभी इधर कभी उधर। हम लोग मतलब वाज़े तौर सिंध गवर्नमेंट को और आजी सिंध को ये मैसेज दे रहे हैं, अगर 20 तारीख तक हमारा ख्वाजा सराय पुलिस ने बरामद ना करके दिया, हम आजी सिंध के दफ्तर का घेराव करेंगे। अपने घरों से हम बेघर हो गए हैं। लोगों ने हमारे को एक तरीके से ये समझ लिया है कि हम लिल्लाही लोग हैं, हमारा कोई आसरा नहीं है, हमारा कोई वजूद नहीं है। कराची में खदड़न फ़कीरनि जे गुरु इकरामुद्दीन जे अगवा केस ने 4 जवाबदारनि जी उबूरी ज़मानत में 19 सितंबर ताईं बाद। ज़मानत मिलियल जवाबदारनि में अदनान, यूसुफ, यूनिस ऐं रहीम शामिल। जवाबदारनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान वॾे तइदाद में खदड़ा फ़कीर बि सिटी कोर्ट पहुता। खदड़नि फ़कीरनि जो चवणु आहे त संदन गुरु इकरामुद्दीन उर्फ भूरी खे कोरंगी जे इलाइक़े मां 18 अगस्त ते अगवा कयो वियो। इंतहाई ॾुखियाई सां केस दाख़िल करायो, पर पुलिस अञा ताईं गुरु खे बाज़ियाब न कराए सघी आहे। 20 सितंबर ताईं गुरु जी बाज़ियाबी न थियण जी सूरत में IG सिंध जी ऑफिस जो घेराव करण जो चिताव।
ऐं गंबट भरिसां ॻोठ रीडर लाशारी में मदरसे अंदरि सबक़ यादि न करण ते ॿारड़े ते तशदुद। मौलवी अब्दुल गनी उजण जे तशदुद वारी वीडियो मंज़र आम ते अची वई। वीडियो में मौलवी जे तशदुद में नीगर उभ ॾारींदड़ रड़ियूं कंदे नज़र अची रहियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त मौलवी अब्दुल गनी उजण रोज़ानो ॿारनि मथां तशदुद कंदो आहे। नीगर जे वारसनि तरफ़ां मौलवी ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो।